बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 5वीं पढ़ंदासीं दर्जे टे मां, जंहिंजो उनवान आहे असांजी धरती। पहिरें हिन सबक़ जो हिकिड़ो हिसो असां पढ़ी चुका आहियूं। अॼु ॿियो हिसो पढ़ंदासीं। पहिरें उनखे हिचे पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। हलूं था सबक़ जे तरफ़। अलफ लाम ज़बर अल, लाम खड़ा ज़बर ला, हे पेश हो अल्लाह, सीन अलफ सा, हमदो ये नून ज़रई, हमदो ज़बर साईं, अल्लाह साईं, हे ज़र हे, नून ज़बर न, हिन, धाल रे ज़बर धर, तये ज़र ती, हमदो ज़बर धरती, मीम दो ज़र में, अलफ ज़बर अ, सीन अलफ नून सा, असां, लाम अलफ ला, हमदो ज़रे लाए, काफ़िए के, ते ज़र ते, रे ज़र रे, येवा नून पिश यूं, हमदो ये ज़री, केतिरियों ई, शीन ज़बर शै, येवा नून पिश यूं, शयूं, पये ज़बर पे, दाल अलफ दा, पैदा, काव ज़बर कै, येवा नून पिश यूं, कयूं, अलफ मद आ, हे ज़र हे, नून ज़र ने, आहने, काफ को, हमदो ज़रे, लाम वालो, कोयलो, गाव ज़बर ग, हमदो ज़रे, सीन पेश गैस, पे ज़बर प, हमदो ज़रे, टे ज़रे टे, रे वारो, लाम पिशल, पेट्रोल, सीनून ज़बर स, गाव ज़र गे, संगे, मीम रे ज़बर मर, मीम रे ज़बर मर, मर मर, संगे मरमर, लाम वालो, हे पिशा हो, लो हो, सीनवा सो, नून पिशा न, सो न, चे अलफ नून चा, दाला ये ज़र दी, चांदी, हमदो दो ज़रे ऐं, बे ज़र बे, येवा नून पिशा यूं, बियूं, मीम ऐन ज़बर म, दाल ज़र दे, नून ये ज़र नी, मैदिनी, शीन ज़बर श, येवा नून पिशा यूं, शयूं, बे ज़र बे, धाल रे ज़बर धर, तये ज़र ती, हमदो ज़बर धरती, मीम अलफ नून मा, मीम ज़र में, लाम ज़बर ल, नून ज़र ने, मिलने, थे ज़र थे, येवा नून पिश यूं, थियूं, अलफ पिश ओ, नून ज़बर न, हे ज़बर है, नून ज़र ने, उन्हने, शीनिये ज़बर शय, नून ज़र ने, शय ने, खइये खे, काफ अलफ का, रे ज़र रे, खय अलफ खा, नून ज़बर न, नून ज़र ने, कारखाना ने, मीम दो ज़र में, सादा लफ सा, फे पिशफ, साफ, काफ ज़बर क, रये रे, करे, काफ ज़बर क, ते ज़बर त, बे पिशब, कतब, अलफ मद आ, अणे ज़र ने, जिमिये जे, आण जे, थेवा थो, काफ दाल पिश कुद, रे ज़बर र, ते ज़बर त, कुदरत, जिमिये ज़र जी, कुदरत जी, हे ज़र हे, नून ज़बर न, हिन, सीन ज़बर स, मीमो पिश मू, रये ज़र री, समूरी, मीम अलफ नून मा, डे अलफ डा, अणे ज़र ने, मां डाणे, मीम दो ज़र में, वा ज़बर व, धाल ज़र धे, वधे, मीम दो ज़र में, वा ज़बर व, धाल पिश ध, वध, जे नून ज़र ज़े, दाल ज़बर द, गाफिये ज़र गी, जिंदगी, धाल रे ज़बर धर, तये ज़र ती, हमदो ज़बर धरती, तये ते, अलफ मद आ, हे ये हे, आहे, बये बे, लाम अलफ ला, बेला, दाल ज़बर द, रे ज़र रे, ये अलफ या, हे ज़बर है, दरिया है, सीन ज़बर स, मीम नून पिश मू, डे ज़बर ड, समूड, हमदो दो ज़रे ऐं, जीम ज़बर ज, बे ज़बर ब, लाम ज़बर ल, जबल, अलफ पिश ओ, नून ज़बर न, उन, जिमिये ज़र जी, सीनवा नून पिश सूं, हे नून ज़बर हैं, सूं हैं, अलफ मद आ, हे ज़र हे, नून ज़र ने, आहने, पे ज़बर प, खइये ज़र की, पक्की, ढैवा ढो, रे ज़बर र, ढोर, हमदो दो ज़रे ऐं, जीम अलफ जा, नून ज़र ने, वा ज़बर व, रे ज़बर र, जानवर, बे ज़र बे, धाल रे ज़बर धर, तये ज़र ती, हमदो ज़बर धरती, तये ते, रे ज़बर र, हे ज़बर है, नून ज़र ने, रहने,
थे अलफ था था। अलफ ज़बर है सीन अलफ नून सा असा कहिए के घेरे पिश घुर जिमिए जे घुर जे ते ज़बर त अलफ पिशऊ नून ज़बर न हे ज़बर है नून ज़र ने उन्हने वा ज़बर व सीनिए ज़र सी लाम ज़बर ल नून ज़र ने वसीलने मीम अलफ नून मा पेवा पिशपू रेवारो पूरो पेवा पिशपू रेवारो पूरो फ़ेलफ फ़ा हमदो ज़रे दालवा दो फ़ायदो वा ज़बर व ठेवा नून पिशठू वठूं। अलफ पिशओ नून ज़बर न उन सीना अलफ नून सा गाव ज़बर ग डेवा डो गडो गाव ज़बर ग डे पिश ड गड गडो गड। अलफ पिशओ नून ज़बर न हे ज़बर है नून ज़र ने उन्हने वा ज़बर व सीनिए ज़र सी लाम ज़बर ल नून ज़र ने वसीलने कहिए खे जे ज़र जे ये लफ या नून ज़र ने ज़्या ने थे ज़र थे ये ज़बर य अणे ज़र ने थे अणे खे लफ नून खां बे ज़बर ब चे लफ चा ये वा नून पिश यूं बचायूं। अलफ ज़बर है सीनिए नून ज़र सी अस्सी पे नून ज़बर प हे नून ज़र हैं जिमिए ज़र जी पहजी सिन हे पिश सुह णिए ज़र णी हमदो ज़बर है सुहणिय धाल रे ज़बर धर तइए ज़र ती हमदो ज़बर है धरती है खइए खे गाव दाल ज़बर गद लाम अलफ ला णे ज़बर न गद लाण खे अलफ नून खां बे ज़बर ब चे अलफ चा हमदो ये बचाए। अलफ पिश ओ नून ज़बर न उन जिमिए ज़र जी सीनवा नून पिश सूं हे नून ज़बर हैं सूं हैं खइए खे काफ अलफ का हमदो ज़रे मी पिश म कायम रे ज़बर रे खइए ज़रे खी रखी सीन ज़बर स घेवा नून पिश घूं सघूं थे अलफ था सघूं था। दोस्तों हाणे सबक खे रवां पढ़ंदासीं। अल्लाह साईं हिन धरतीअ में असां लाइ केतिरियूं ई शयूं पैदा कयूं आहिनि। कोयलो गैस पेट्रोल संगे मरमर लोह सोन चांदी ऐं ॿियूं मैदनी शयूं बे धरतीअ मां मिलनि थियूं। उन्हनि शयुनि खे कारखाननि में साफ़ करे कतब आणिजे थो। कुदरत जी हिन समूरी मांडाण में वधि ज़िंदगी धरतीअ ते आहे। ॿेला दरिया समुंड ऐं जबल उन जी सूंह आहिनि। पखी ढोर ऐं जानवर बि धरतीअ ते रहनि था। असांखे घुर्जे त उन्हनि वसीलनि मां पूरो फ़ाइदो वठूं। उन सां गॾोगॾु उन्हनि वसीलनि खे ज़ियान थियण खां बचायूं। असीं पंहिंजी सुहिणीअ धरतीअ खे गदिलाइण खां बचाए उन जी सूंह खे क़ाइमु रखी सघूं था।